फला वरब्बिक ला युमिनून हत्ता युहक्किमूक फीमा शजर बैनहुम सुम्मा ला यजिदू फी अनफुसिहिम हरजम मिम्मा क़दैता व युसल्लिमू तस्लीमा। महबूबा तुझे रब जो कसम तो सुभान अल्लाह। अल्लाह फरमाए तो फला व रब्बिक, ऐ मुजा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुझे रब जो कसम ला युमिनून, ये मोमिन को न थींदा हत्ता युहक्किमूक फीमा शजर बैनहुम, ऐसी ताईं ये मोमिन को न थींदा जैसी ताई पंहिंजे विच में इख्तिलाफी मामलन में तो मोहम्मद के बा इख्तियार हाकिम तस्लीम न कन। मोमिन तॾहिं थींदा जॾहिं तो हबीब के बा इख्तियार वारो हाकिम तस्लीम कंदा। इख्तियार वारो छो? अॻी ॻाल्हि जेका अची थी हुनखे तव्हां ॿुधो त ॻाल्हि सम्झ में अची वेंदी त इहो तर्जुमो ई दुरुस्त आहे। चओ सुभान अल्लाह। छो त अल्लाह ताला फरमायो महबूब मोमिन तॾहिं थींदा जॾहिं तोखे बा इख्तियार हाकिम मञींदा, तूं हुनजो फ़ैसिलो फरमाई। जेके हुन जा इख्तिलाफी मामला आहिनि अव्हांखे उहे हाकिम मञनि, पर इख्तियार वारो हाकिम तस्लीम कर। तो वरी सुम्मा ला यजिदू फी अनफुसिहिम हरजम मिम्मा क़दैत, महबूब हाकिम तोखे तस्लीम कर, हाकिम खे बणायो। उन खां बाद में जेको तव्हां फ़ैसिलो कयो उन फ़ैसिले जे करे पंहिंजे अंदर में का बि तंगी महसूस न कयो। वयुसल्लिमू तस्लीमा, अव्हां जो बि फ़ैसिलो फरमायो उनखे तस्लीम कनि, उनखे मञनि, तंहिंखां बाद में ई उहे मोमिन थींदा। अव्हां जो फ़ैसिलो तस्लीम कनि, मञनि, अंदर में वरी का तंगी भी महसूस न कर त साईं फ़ैसिलो हीअ फरमायो हीअ न थिए हा हीअ थिए हा, या मुंहिंजे हक़ में अहिड़ो फ़ैसिलो अचे हा न। सुम्मा ला यजिदू फी अनफुसिहिम हरजा, को बि हर्ज न सम्झनि, का बि तंगी न सम्झनि, मिम्मा क़दैत, उन में जेको अव्हां फ़ैसिलो कयो आहे उनजे करे का बि अंदर में हर्ज तंगी महसूस न करे, तंहिंखां बाद में इहे मोमिन थींदा। हाणे जॾहिं अंदर में तंगी भी महसूस न थिए हुजूर जे फ़ैसिले ते ऐं माण्हू मुकम्मल तरीक़े सां उनखे दिल जे हुजूर सां तस्लीम करे मञे ऐं उहे अमल करे जीअं हुजूर फ़ैसिलो फरमायो, तंहिंजे करे असांजे अहले सुन्नत जी मनाई कई आहे त महबूब मोमिन तॾहिं थींदा जॾहिं उहे तव्हांखे इख्तियार वारो हाकिम मञींदा। त असांजो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बे इख्तियार न, मदीने वारा इख्तियार वारा आहिनि। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम के अल्लाह ताला इख्तियार ॾेई करे दुनिया ते मोकिलियो आहे। ॿी आयत में अल्लाह ताला इरशाद फरमायो मन युतिइर रसूल फ़क़द अता अल्लाह, जेको रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत कंदो इहे समझो उहो अल्लाह जी इताअत करे रहियो। इताअत करे थो नबी करीम जी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह फरमाए थो इहो मुंहिंजी इताअत करे थो। छो ईअं छो आहे जो मखलूक जे इताअत सां ख़ालिक जी इताअत थिए, अब्द जे इताअत सां मअबूद जी इताअत थिए, साजिद जी इताअत सां
मस्जूद जी इबादत मदीने वारे जी इताअत करण सां अल्लाह जी इताअत थिए थी। ईअं छो कुरान करीम में सिर्फ इहा ॻाल्हि न आहे, अल्लाह ताला ॿी जाइ ते इरशाद फरमायो इन्नल्लज़ीना युबाइऊनका इन्नमा युबाइऊन अल्लाह। ऐं मुंहिंजा हबीब जेके तुंहिंजे हथ ते हथ रखी बैत कनि था ये मां रब सां बैत करे रहिया आहिनि। इताअत हुजूर जी अल्लाह फरमाए थो मुंहिंजी इताअत बैत मदीने वारे जी आहे। अल्लाह फरमाए थो या बैत मुंहिंजी आहे। टी जाइ ते अल्लाह फरमाए वमा रमईता इज़ रमईत वलाकिन अल्लाह रमा। ऐं मुंहिंजा हबीब जॾहिं तो पथरो उछलायो ये तो न उछलायो मां अल्लाह उछलायो आहिनि। हाले पथरियूं त हुजूर उछलायो पर अल्लाह फरमाए थो मूं उछलायो। बैत में हथ हुजूर जो साम्हूं आहे। अल्लाह फरमाए थो मुंहिंजे हथ ते बैत आहे। इताअत त रसूलुल्लाह जी आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। महबूब फरमाइनि था हेॾा हली अचो। अल्लाह फरमाए थो इहो मुंहिंजे सभ ते थो अचे छो त मुंहिंजे हबीब जी जेको इताअत करे थो इहा मुंहिंजी इताअत आहे। सवाल इहो थो तो हुजूर जे इताअत सां अल्लाह जी इताअत कीअं थींदी? मदीने वारे जे बैत सां अल्लाह जी बैत कीअं थींदी? हुजूर जे पथर उछलाइण सां अल्लाह जो पथर उछलाइण कीअं थींदियूं? हेॾे निहारियो छो सुभान अल्लाह। इहो इन जे करे जो अल्लाह ताला तव्हां असांजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात खे पंहिंजो नुमाइंदो बणाए करे दुनिया ते मोकिलियो आहे। चओ सुभान अल्लाह। अल्लाह ताला पंहिंजो नुमाइंदो बणाए, अल्लाह ताला पंहिंजो ख़लीफ़े आज़म बणाए तव्हां असांजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात खे दुनिया ते मबूस फरमायो। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे को इख्तियार ॾेई करे दुनिया ते मोकिलियो, बे इख्तियार बनाए कोन मोकिलियो। शरीयत अल्लाह जी आहे, उनजो ठाहिण वारो अल्लाह आहे, दस्तूर अल्लाह जो आहे, कानून अल्लाह जो आहे, आईन अल्लाह जो आहे, दस्तूर ख़ुदा ताला जो, शरीयत बि अल्लाह जी आहे। पर हुजूर जे हथ में ॾेई करे अल्लाह ताला दुनिया में मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात खे मबूस फरमायो। दस्तूर बि अल्लाह ॾिनो, आईन बि ॾिनो, कानून बि ॾिनो, किताब मुस्तफ़ा खे अता फरमायो, शरीयत बि हुजूर खे अता फरमाई। पर उन जे अंदर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात खे अल्लाह के इख्तियार बणाए कोन मोकिलियो, इख्तियार ॾेई करे मोकिलियो आहे। अल्लाह ताला हुजूर खे मोकिले करे फरमायो दुनिया वारो ॿुधो मां अल्लाह जो नुमाइंदो मुंहिंजो महबूब आहे। हाणे जेको इन जी इताअत करे थो उहो मुंहिंजी इताअत करे थो, जेको उन जी बैत करे थो उहो मुंहिंजी बैत करे थो, जेको उन जे हुक्म खे मञे थो ईअं सम्झो उहो मां अल्लाह जे हुक्म खे ई मञे थो।